अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय चैनल। अॼु आउं जेॾीमहिल हिते वेठी हुअसि, मुंहिंजी परियां खां नज़र पई त मुंहिंजी मेथी में कुझु ब्लैक ब्लैक मूंखे नज़र पियो अचे। मां अॻियां वञी मूं ॾिठो त इन में लाइट्स जो अटैक थी वियो, छो जे करे हींअर मौसम जेका आहे अॻियां बहार आहे, हीअं थधि बि मौसम थिए त इन्हनि शयुनि जो अटैक जेको आहे न उहो थींदो रहंदो आहे। मुंहिंजे प्लांट्स ते पहिरीं हिकु ॿ दफ़ा जेको आहे न बिली बग्स जो ई अटैक थियो आहे, इन लाइट्स वग़ैरह जो मूं पहिरियों दफ़ो ॾिठो आहे ब्लैक कलर जूं। पर इन्हनि सभिनी जो सोल्यूशन हिकिड़ो ई हूंदो आहे। अचो त तव्हांखे ॿुधायां, हिन जी पहिरीं ट्रीटमेंट करियूं, उन खां पोइ त पाण अॻियां ॻाल्हायूं। हिननि लाइट्स जो जॾहिं बि अटैक थींदो आहे या मिली बग्स कंहिं बि शइ जो अटैक थींदो आहे, ज़्यादातर तव्हांखे माकोड़ियूं अॻियां पुठियां नज़र ईंदियूं। ऐं ॿियो सभिनी खां पहिरीं जेको आहे मुड़णु शुरू थी वेंदा आहिनि, पता मुड़णु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं हीअ तव्हां ॾिसो भई हीअ छा लॻो पियो हिते, हीअ सॼो कारो मुंहुं लॻो पियो आहे, इहो पाण हेठि करिणो पवंदो। ऐं इहे जॾहिं थींदा आहिनि, हाणे तव्हां चवंदव त अगरि हीअ अटैक थी वियो त कहिड़ो वॾो फ़र्क़ु पवंदो पंहिंजे प्लांट ते। सभिनी खां पहिरीं हीअ पता पंहिंजा मुड़नि पिया, ऐं हीअ छा कंदा आहिनि, तो जेको प्लांट्स जी एनर्जी जेका आहे न उहा सॼी चूसे चूसे हिनखे मारे छॾींदा आहिनि। हाणे ॾिसो मूं थोरी देरि कई त हाणे हिते कीअं बचणु शुरू थी विया आहिनि। ऐं ईअं बि कान्हे त रुॻो तव्हांजो हीअ प्लांट हिकिड़ो डेड थी वियो, अॻियां पुठियां जेके बि प्लांट्स हिनजे भरिसां पिया हूंदा, वन बाय वन सभिनी ते अटैक थींदो, सभिनी खे नुक़सानु पहुचाईंदो। उनजे करे हिनखे टाइम सां जेको आहे ट्रीट करणु ज़रूरी हूंदो आहे। ऐं ॿियो त कोशिशि कबी जंहिं ते अटैक थियो आहे उनखे ॿियनि खां धार करे सघिजे। पर हीअ तव्हां ॾिसो पिया हेॾो वॾो ग्रो बैग, हाणे आऊं हिनखे किथां ई परे कंदमि, मुंहिंजे घर खे मूंखां त रड़ंदो कान। ऐं ॿी शइ गॾो गॾु हिन सां ही धाणा बि लॻा पिया आहिनि, ही पंहिंजी सलाद पता बि लॻो पिया। ऐं कंहिंखे अलॻि कंदमि त इन करे पाण हिते ई ट्रीट कंदासीं, हिनखे मिंट में करे था वठूं पहिरीं। उनजे अलावा आऊं ही खणी आई आहियां किचन वेस्ट। अॼु पाण खे हिन कंपोस्ट खे बि ॾिसणो आहे, लास्ट वीडियो में मूं तव्हांखे ॾेखारियो हो त मूं हिन में एड कया आहिनि। हाणे ॾिसूं था ही केतिरी पंहिंजी सक्सेसफुल शइ वञे पई। ऐं बाक़ी ही आऊं नओं थां खणी आई आहियां परिंदर जे पाणी जो, छो की हू पोएं वारो ख़राबु थी वियो हो त हिन में नयो विझंदासीं। पहिरीं पाण मेन कमु करियूं, उन खां पोइ ॿिया कम था करियूं। सभिनी खां पहिरीं जेके ज़्यादा डेमेज आहिनि पंहिंजूं कलियूं, उन्हनि खे हटाए हिननि जी ट्रीटमेंट करण खां सुठो माण्हू जड़ खां ई कटे छॾे, त आउं उन्हनि खे कटण वारी आहियां। ॾिसो कि जॾहिं बि तव्हांखे सभिनी खां वधीक पहिरीं जेका निशानी पाण ॾिसंदा आहियूं न, त अगरि तव्हांजे प्लांट्स जे अॻियां पुठियां माकोड़ियूं इलाही ज़्यादा पियूं हलनि ऐं प्लांट जे मथां बि चढ़नि पियूं न, त इन मतिलबु को न को मसइलो आहे ज़रूरु। त तव्हांखे उन ते ई एक्शन खणी छॾणु खपे, माना पंहिंजे प्लांट्स जी जांच करणु खपे। हाणे ही गुल मेथी ते लाइ पंहिंजे सीज़न ऑफ थी वई आहे, त हाणे हिननि जी हुई हार्वेस्ट ई मूंखे कढणी हुई। छो जो तव्हां अगरि मूंखे शुरू खां फॉलो करे पिया, तव्हांखे यादि हूंदो त मूं हिननि जी हिकिड़ी बि हार्वेस्ट कान वरिती, छो जे करे मूं शयूं लेट शुरू कयूं, थोरी ख़बर नॉलेज घटि हूंदी आहे हिनजे करे। ऐं मां कसम सां ॾाढी सुठी मेथी जी खुशबू बि अचे हींअर बि। नीम ऑयल जॾहिं पाण यूज़ कंदासीं, उन खां पोइ पाण खे 7 ॾींहं खनि छॾे ॾियणो आहे। उन खां पोइ पाण जॾहिं बि पाण खे हार्वेस्ट वठणी आहे त पोइ पाण वठी सघूं था। नीम ऑयल लॻाए पोइ तव्हां हार्वेस्ट कॾहिं बि न वठी जाओ। ऐं ॿी शइ ईअं कान्हे त तव्हां हिकिड़ो दफ़ो नीम ऑयल हिन कयो आहे सेट थी वेंदो, ज़रूरी कान्हे हिकिड़े भेरे में थिए। पाण खे हर 3-4 ॾींहं ते वरी ॾिसी वरी हिनखे करिणो हूंदो आहे, पोइ वञी कुझु हद ताईं शयूं सेट थी वेंदियूं आहिनि। हाणे खणी थी अचां पाणी, हिननि खे प्रेशर सां पाणी ॾी। ही जेके बि लॻल आहिनि इहे पाण लाहींदासीं, अकड़ बकड़ जेके लॻा पिया आहिनि उन्हनि खे लाहींदासीं। ऐं प्रेशर सां पाणी ॾेई हिननि खे कोशिशि कनि जेके बि आहिनि हिन ते लॻल अञा बचियल सचियल उहे सभु लही वञनि। हाणे पाण ठाहींदासीं नीम ऑयल। हाणे आउं ठाहींदमि नीम ऑयल वाटर, ठीकु आहे। उनजे लाइ सभिनी खां पहिरीं साॻी आउं पाणी जी बोतल खणी आई आहियां। हीअ 1.5 लीटर जी तक़रीबन शायदि बोतल आहे। त पाण 1 लीटर में विझंदा आहियूं नीम ऑयल 5 ml, ठीकु आहे। तव्हां जिते वठंदा हुन में लिखियलु हूंदो, हीअ मूं दराज़ ते घुरायो हो। ऐं पाण खे हमेशह नीम ऑयल वठिणो हूंदो जेको वाटर सॉल्युबल हुजे, पाणी में मिक्स थी वञे, ठीकु आहे। उनजे अलावा ही त उहा दवा जी आहे, त हिन में पियल आहे डिश वॉश, पियल आहे हिन में जेको आम सो हूंदो आहे। तव्हां हैंड वॉश बि खणी सघो था। ही पाण इन जे लाइ यूज़ कंदा आहियूं, लाइट्स लॻंदियूं आहिनि त उहे प्लांट जे इन्हनि ते लीव्स ते इन्हनि जॻहियुनि ते सभु पंहिंजो वेस्ट छॾे वेंदियूं आहिनि, जेको चिपचिपो हूंदो आहे ऐं उहो पाणी सां कान लहंदो आहे। उन करे पाण अगरि ही डायल्यूट करे लॻाईंदा त उहो जल्दी लही वेंदो आहे। त सभिनी खां पहिरीं पाण खे ठाहियूं था। हाणे हूअं लीटर में पाण खे विझणो हूंदो 5 ml, पर आउं हमेशह सेफ साइड ई हलंदी आहियां। आउं हिन ई बोतल में विझी छॾींदी आहियां। ऐं हीअ आहे स्प्रे करण जे लाइ। ही छो जे करे अगरि तव्हां आम सी बोतल में ईअं स्प्रे कंदव त उहो इलाही ज़ाया थी वेंदो आहे। त ही स्प्रे मिलंदा आहिनि, ही सस्तो ई सो, ही बि मूं दराज़ ताईं घुरायो। अगरि तव्हांखे हिननि शयुनि जूं लिंक खपनि त तव्हां मूंखे चई छॾिजो। ऐं
ऐड करे छॾियोसि, कमेंट करे वठिजो। ऐं ही त कप जेको न दवा वठंदा आहियूं न उन मां ई मूं कढी रखी छॾियो 5 ml नीम ऑयल सां इन जे लाइ ही ख़तम थी वेंदा आहिनि, छो जे करे नीम ऑयल में इलाही स्मेल हूंदी आहे ऐं जेके न इंसेक्ट स्मेल बर्दाश्त कान करे सघंदा आहिनि। ऐं ॿियो हिकिड़ी ॿी बि मिथ हूंदी आहे, मिथ बि चई सघिजे थो, पर हूअं ज़्यादा माण्हुनि जो मूं ॿुधो आहे, इंडिया वारनि जी वीडियोस में ज़्यादा मूं ॿुधो आहे, उहे चवंदा आहिनि त ही स्प्रे करण खां पोइ तव्हां जेको न राति शाम जो स्प्रे करियो ऐं सुबुह जो वरी तव्हां पाणी सां हिनखे धोई छॾियो, न त पौधा सड़ी वेंदा ईअं चवंदा आहिनि मूं, पर हूअं ॿई शयूं ट्राए करे ॾिठो, एॾो फ़र्क़ु कान थो पए। ही तव्हां पंहिंजे हिसाब सां 2 खनि चमिचा विझी छॾियो हिन में, काफ़ी आहे बसि। ऐं उन खां पोइ हिनखे मिक्स करे थोरी देरि रखी छॾींदासीं त ही पाण 15 मिंट या 10 मिंट रखंदासीं न त ही मिक्स थी वेंदो आराम सां, त हिन जो कलर सॼो गदिलो थी वेंदो, मिक्स जी निशानी आहे। हिनखे बंदि कयूं पहिरीं, 8 मिंट छॾियूं था हिनखे, जेसि ताईं भले नीम ऑयल पहिरियों मिक्स थिए। हिन कंपोस्ट खे पाण ॾिसी था वठूं ऐं नओं वेस्ट बि एड करे था वठूं। कंपोज़िशन त फर्स्ट क्लास थिए पई, हिनजी निशानी इहे ई आहिनि। हिन में पाण नओं वेस्ट विझी था वठूं। तव्हांखे आउं अंदरि जा त नज़ारा करायां, पहिरीं ही ॾिसो, ही सभु ज़िंदा आहिनि, मतिलबु हिननि खे फर्स्ट क्लास सभु कुझु मिले पियो ऐं ही डिकम्पोज़ बि कनि पिया। हिकिड़ो दफ़ो हुनखे मिक्स करे वठूं पाण, उन खां पोइ ही विझी थी वठां। ऐं ही तव्हां लास्ट व्लॉग में ॾिठो हूंदो त ही तक़रीबन फुल थी वियो हो, थोरी सी स्पेस हुई, पर हाणे ॾिसो सफ़ा हेठि थी वियो आहे ऐं हिन जा कुझु हाल ॾिसी था वठूं। इन मां पाणी टिमे पियो, स्मेल कान्हे बिल्कुलु बि। ही प्रॉपरली मिक्स त कान थी सघंदो, थोरो घणो जेतिरो मिक्स थींदो पाण करे विझी थी ॾिसां, को मसलो कान्हे। हिन ॿी खे थोरी हिलाए थी वठां, करे वठां, मिंट त आराम सां थी विया हूंदा। ओए हाय मरियो, प्रेशर कबो, उन खां पोइ जीअं प्रेशर ठही वेंदो जेको न ॾाढो थी वेंदो आहे, उन खां पोइ सिंपली स्प्रे। हा, हिनखे सही नमूने स्प्रे करिणो आहे न त तव्हां गिदी सिधी करियो, पोइ फ़ाइदो कान्हे को। हर पते ते हुजे पाणी, हेठि मथे हर जॻह ते। ॾिसो पिया मूं केतिरो आलो कयो आहे, पाणी पियो टिमे, बाक़ाइदा पाणी पियो टिमे। एतिरो पाण कंदासीं न पोइ वञी पंहिंजो कुझु थींदो। स्प्रे मूं सभिनी ते करे छॾियो आहे, फर्स्ट क्लास कमु थी वियो आहे। ऐं ही मूं पाणी ऐं बाजरी बि नंढी रखी छॾी आहे। ॿी मेन ॻाल्हि त बोतल हमेशह हुनजी धोई सही तरीक़े सां सर्फ सां या कंहिं साबुण सां धोई पोइ रखबी। अगरि तव्हांजो नीम ऑयल वाकई में VVIP वारो आहे त बोतल तव्हांजी ख़राबु करे छॾींदो। ऐं बाक़ी हिन वीडियो जे लाइ एतिरो ई। वीडियो वणी वई हुजे त लाइक शेयर सब्सक्राइब, बाय।